अधु मुनो कलाक जेको वेही सघे उन जे लाइ हिते आहे, बाक़ी जेको न वेही सघे हाणे हिकिड़ी गुरबाणी हलंदी, तंहिंखां पोइ न त सत्संग हलंदो। सब कुछ घर में बाहर नाही, बाहर भोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई, गुरु परिषादी जिन अंतर पाया, गुरु परिषादी जिन अंतर पाया, सो अंतर बाहर सुहेला जियो, मन सुन शब्द विचारा, झम झम बरसे अमृत धारा, अमृत धारा, मन पिए सुन शब्द विचारा, झम झम बरसे अमृत धारा, अमृत धारा, झम झम बरसे अमृत धारा, मन पीवे सुन शब्द विचारा, मन पीवे सुन शब्द विचारा, आनंद विनोद करे दिन रात, आनंद विनोद करे दिन रात, सदा सदा हर खिला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा, झम झम बरसे अमृत धारा, अमृत जन्म जन्म का बिछड़या मिलिया, साध कृपा ते सुख हरिया, साध कृपा ते सुख हरिया, सुमत पाए नाम दिया, सुमत पाए नाम दिया, सदा सदा हर मेला जियो, मन सुन शब्द विचारा, झम झम बरसे अमृत धारा, अमृत जल तरंग ज्यों जल समाया, त्यों ज्योति संग ज्योति मिलाया, त्यों ज्योति संग ज्योति मिलाया, कहो नानक ब्रह्म कटे किवाड़ा, कहो नानक कटे किवाड़ा, बहुर न होवे चोला जियो, झम झम बरसे अमृत धारा, शब्द विचारा, झम झम अमृत धारा, सब कुछ घर में बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई, गुरु परिषादी जिन अंतर पाया, गुरु परिषादी जिन अंतर पाया, सो अंतर बाहर सुहेला जियो,
राति जेको बि सत्संग थियो मां सभिनी खे पहिरियों ई निवेदन कयो हाणे शांति सां सत्संग जो आनंद। तंहिंखां पोइ थोरो ॿार जो विहांउ आहे, सत्संग जल्दी बंदि करे हिते थोरो लाॾो बि छोकिरा आया आहिनि त चवंदा। तंहिंखां पोइ ॿाहिरि बैंड बाजो बि आहे, थोरी देरि थी बि वञे। हाणे कोई रोज़ु रोज़ु हे कम न थींदा आहिनि। हिकु त असां सिंधी आहियूं, छो जो नेरनि खाइनि था 12 ऐं 1 बजे त देरि थी वञे पई। बाक़ी ॿियनि हंधि ॾिसंदा आहियूं त बिल्कुलु परफेक्ट कमु हलंदो आहे। हिते परफेक्ट वारो कमु न आहे। ॾिसां थो पोइ जिते किथे देरि थी वञे पई। ऐं विहांउ वारे सत्संग में त प्राय संभरंदियूं मायूं ईंदियूं, विहांउ जो ई सत्संग आहे। ॿाहिरि घोड़ा शेवादारी कोई चुप कराए, ॿाहिरि कोई बि न ॻाल्हाए, ॿाहिरि कोई न ॻाल्हाए। हे गीत सॼो गीत हिकु ई कमु आहे जंहिंजो नालो चइजे अंतर्मुखी। जेसि ताईं माण्हू अंतर्मुखी न थियो आहे, ॿाहिरि ई ॿाहिरि भक्ति मार्ग ऐं ध्यान मार्ग संसार में ॿ ई, भक्ति में प्रार्थना ऐं ध्यान में बिल्कुलु शून्य में शांतीअ में कोई बि अंदर में ध्यान जेको माण्हू ध्यानु चवंदो आहे, हिते माण्हू भुल कंदा आहिनि। ध्यानु चवंदा आहिनि भॻवान जो ध्यानु था कयूं, भॻवान जो बि ध्यानु न थींदो आहे, कंहिं मूर्ति जो बि ध्यानु न थींदो आहे, कंहिं गुरूअ जो बि ध्यानु न थींदो आहे। ध्यानु यानी ध्यान में सिर्फ़ु तूं आहे बसि, ॿियो कोई बि न अंदरि, ॿियो कोई बि न। तॾहिं ध्यानु करे सघंदी। माण्हू ईंदा आहिनि विक्षिप्त थियल, चवंदा बाबा ध्यानु कयूं था, ध्यानु लॻे ई कान थो। मां ध्यानु कुझु करे थी छा ध्यान में? चई हा मंत्र जपींदी आहियां। अरे मंत्र जपींदी आहियां ध्यान में? उहो सम्झे थी पई त ध्यान में मंत्र जपण सां कुझु न थींदी। मंत्र अंतर त मन जो ई खेल आहे। जेसि ताईं तुंहिंजे अंदर में मंत्र आहे त इहो मन आहे, मन सां ई मंत्र ठहियो आहे। मंत्र बि न, ध्यान में कुझु बि न। ऐं वरी भक्तिअ में ॿ ॻाल्हियूं चई छॾियां। भक्त पाण खे मिटाईंदो आहे ऐं ध्यानी ॿियनि सभिनी खे मिटाईंदो आहे, पाण खे बचाईंदो आहे। इहा हिकु थ्योरी सम्झी छॾिजो। ग़लति कंदा आहिनि माण्हू, हिकु त बिना गुरूअ जे कंदा आहिनि, बिना गुरूअ खां कंहिंखां जेसि ताईं तूं ॼाणायो नथी। हे जेको गीत हुयो सभु कुझु घर में, घर यानी तुंहिंजे अंदरि। हे घर जेको पंहिंजो घर, हिकु हे घर स्वामी घर में घर, तंहिंमें घर अगरि हिकु तुंहिंजो पंहिंजो घर, हिकु हे शरीर, हे घर आहे, परमात्मा जो घर आहे। तव्हां घर सम्झंदा आहियो मंदिर। मंदिर हिकु प्रतीक आहे, माण्हूअ जे ई प्रतीक ते मंदिर ठाहियो ऐं तव्हां हुते मूर्तियूं रखे करे हुनजी पूजा कयो था। माण्हूअ जो ई प्रतीक आहे मंदिर। जीअं माण्हू आहे तीअं ई मंदिर, गुंबज विच माण्हू ई मंदिर। माण्हूअ इन करे ठाहियो जीअं माण्हू आहे तीअं मंदिर आहे। जीअं मंदिर में या मूर्ति रखियऊं, मूर्ति नकल आहे, मूर्ति असल न आहे, मूर्ति नकल आहे। जीअं कंहिं झील ते चंड जी रोशनी, चंड नकुल आहे, असल न आहे। असल चंड जीअं मथे आहे तीअं हो बि जेको मंदिर में मूर्ति आहे। हाणे मूर्तिअ में भॻवान, जेको मूर्तिअ में भॻवान ॾिसे थो हुनजे वहिंवार में बिल्कुलु ग़लती हूंदसि। मां जेके बि तव्हांखे चवां, इहे मां ॾिठा आहिनि माण्हू जेके मंदिर ठाहींदा आहिनि, घर में बि चाहे ॿाहिरि मंदिर ठाहिनि, उहो सभु चवंदा आहिनि इन में भॻवानु आहे। पोइ वरी घर वारनि सां वहिंवार ग़लति। छो ज़ाल खे गार ॾेई, छो माउ खे गार ॾेई, छो पुट खे हथु हणाई, ज़ाल खे हथु लाई। इहो भक्त न आहे, ठॻ आहे।
तू भगवान जी पूजा करे तो भगवान तू पत्थर में पत्थर तू भी थी जेड़ो जी कंदो तेड़ो थी वेंदो असांजे सभिनी जेके भी संत थी गुजरिया आहिनि तव्हांखे ख़बर कान उहे पंहिंजे जीअरे समाज ऐं संसार सां बग़ावत आहिनि चाहे बुद्ध हुजे चाहे महावीर हुजे चाहे कबीर हुजे चाहे रविदास हुजे चाहे गुरु नानक हुजे उनजी बग़ावत ई तव्हां ग़लति था कयो पंडितनि जे चकर में तव्हां ग़लति था कयो पिया उहो सही ॿुधाइनि पिया पर माण्हू अंधविश्वास पत्थरनि जूं पूॼाऊं पाषाण पाण बि था थी वञनि जेको पत्थर जी पूॼा कंदो पाण बि पत्थर थी वेंदो जंहिंजो जहिड़ो कंदो आहे ओड़ो थी वेंदो आहे पूजा है चेतन जी चेतन ही चेतन यानी तुझी माँ चेतन आहे तुंहिंजो पीउ तुंहिंजी ज़ाल तुंहिंजो पुटु ये सभु चेतन वेठो आहे हे चेतन आहे सभिनी में हिकु चेतन अगरि इहो ज्ञान तोखे अंदर में अची वञे मां सम्झां थो उहो घर में न कूड़ कंदो न घृणा कंदो न वैर कंदो न झगड़ो कंदो न ठगी कंदो ग्राहक सां बि ठगी न कंदो जेके ईअं अची वियो ऐं जेको मंदिर में भॻवानु पुॼे थो मां बिल्कुलु प्रमाणनि सां हिते तव्हांखे ॿुधायांव ईअं न त मां पंहिंजी थो वणा जिन संतनि महापुरुषनि समाज सां उन्हनि जी बग़ावत समाज जेको करे पियो वो झलनि पिया ईअं न तव्हां सभु ईअं ग़लति था कयो पूजा पाठ माण्हुनि खे ॾुखायो था घर में झगड़ा लॻा पिया आहिनि घर में क्रोध ऐं ॿाहिरि तूं तीर्थ थो करीं दान थो करीं हवन थो करीं यज्ञ थो करीं ऐं अंदरि हेॾी चेतना खे ॾुखाए थो हे सलोक आहिनि जेके परमहंस थिया ये कबीर हुयो मलुकदास हुयो रविदास हुयो गुरु नानक हुयो गुरु नानक छा चए घर में अंदर सब जेको हाणे बि शब्द चयोसीं सब कुछ घर में गुरु नानक जी वाणी आहे अंदर बसे परमात्मा तुंहिंजे ई अंदर आहे तूं उनखे ॾिसे ई कान तूं ॿाहिरि पत्थर थो पूॼे पियो कबीर चयो पत्थर पूजे हरी मिले अगरि पत्थर पूॼण सां हरी मिले मैं पूजूं पहाड़ मां त उन जंहिं पहाड़ मां पत्थर निकिरंदा मां उनखे ई पूॼां वो तो मां चढ़ी कुछ न थींदो पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूं पहाड़ तासे तो चाकी भली चाकी चइबो आहे जेको चक्कीअ में पत्थर वो भी पत्थर आहे वो वरी भी वो पेट जी बुख असांजी मिटाए थो पीसे करे माण्हू रोटी खाए थो पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूं पहाड़ तासे तो चाकी भली पीस खाए संसार कयो छा था गुरु नानक कॾहिं बि ईअं न चयो आहे तव्हां पूजा कयो मां ॾिसंदो आहियां गुरु किरण साहिब जूं कुंडियूं धोईंदा आहिनि मां अरे शाबस तो वो ग्रंथ आहे उनमें जेकी वाणी लिखियल आहे उनजी पूजा थोड़ी थींदी आहे उन वाणीअ खे ये गीत गुरु ग्रंथ साहिब जो है सब कुछ घर में बाहर ना आई बाहर डोले भरम भुलाई गुर प्रसादी जिन अंतर पाया सो अंतर बाहर सुहेला जी मूंखे तो भाई हद लगंदी आहे मां हिकिड़े घर में महिमान थोड़ो सुबुह जो उथी करे ॿाहिरि निकितुमि त ॾिठुमि गुरु ग्रंथ साहिब रखियल हो
पासे खां लोटो पियो ऐं लोटे में ॾंदण। मां तॾहिं ॾंदण थोरो ईअं कंदो हुउमि त मां ईअं थोरो खणाई पियो, चई छा था कयो पिया? मां छा थो कयां? ॾंदण। चई न गुरु ग्रंथ साहिब कंदो। मां गुरु ग्रंथ साहिब ॾंदण कंदो। अरे तूं छा कंदो आहे? चई मां पुरुष पेस्ट। पोइ हुनखे ॾंदण छो थो कराए? पाण करी पुरुष पेस्टियूं, हुनखे ॾंदण थो कराए। अलाए कहिड़ी मती सम्झ में ॻाल्हि न थी। पोइ इहे माण्हुनि सां विढ़ंदे असांजे स्वामी साहिब जा सलोक आहिनि, मूर्ख स्वामी साहिब जो सलोक अथव जेको पूरे विश्व में सिंधी असांजी गीता, वशिष्ठ, ये जेके ज्ञान जा शास्त्र आहिनि इसलिए सिंधी में प्योर शास्त्र असांजो स्वामी साहिब। तव्हां घरनि में हाणे हिन ज़माने में त कान थो हले, पहिरियों असांजे घर में पढ़ंदा ई इहो। मूर्ख पूजा कने, मूर्ख पूजा कने पर चेरीअ पत्थर जी, मूर्ख पूजा कने मां रखी अंदर में देही नित धुअन, भोग लगाइनि भ्रांत जा बिना प्रेम नचने, से कीअं रंग रचने अविद्या जिन जे से कीअं रंग रचन अविद्या जिन जे अग में, पूजे कोह पत्थर, पूजे कोह पत्थर चरिया। जो छा चवे? चरिया असांखे तो चए चरिया। मां जा तूं सुबुह जो उथी पंहिंजी माउ खे ईअं प्यार करे सां भाकी पाए करे मिली त मां पुट भेण ज़ाल कोई सच्ची पूजा थी ख़ुशि कर। चेतन हुन में परमात्मा वेठो आहे, उन सां विड़े थो। वरी माण्हू चवंदा आहिनि असां समाज सां प्रेम कंदा आहियूं। समाज पई आहे, असां भारत माता सां प्रेम कंदा आहियूं। पंहिंजी माउ खे पत्थर थो वणे, भारत माता सां प्रेम। भारत माता काई आहे? भारत हितों जा ज्ञान ई उटपटांग। माण्हू पोइ मूंखे चवंदा बाबा तव्हां कीअं था ॻाल्हायो? कीअं थो ॻाल्हायां? हाणे माई थींदी नर्मदा, माई थींदी गंगा, काई माई आहे उन रोटी खाराए ईंदा आहियो हुनखे। हेॾी वॾी गंगा, हेॾी वॾी नर्मदा, हेॾो वॾो सिज, उहो बि असांजे शास्त्रनि में माण्हू आहे। हाणे सॼो माण्हू थी सघंदो, चंड माण्हू थी सघंदो? भाई शाबस आहे। तव्हां पहिरियों सोचो त सही मां कयां छा थो? कंहिंखे सम्झ ई कान्हे, जीअं जेको चएसि थो थिए दबदबा दबा। ऐं सिज काॾी थी सिज जो पुट आहे करणु हद कंहिं ॻाल्हि जी। शास्त्रनि में ईअं ठसा ठस भरियो पियो आहे। पुराण थोरो पढ़ी करे ॾिस त सही न छा आहे लिखियलु हुन। सत्य बाबा सत्य, बसि जेको लिखियलु आहे असांखे मञिणो आहे। मां चवां जेसि ताईं इन ॻाल्हि में तर्क न कई थी तेसि ताईं तूं परमात्मा खे सम्झी सघंदी आहीं कान। परमात्मा ईअं मञे था, मञो था, तव्हां मञो था। परमात्मा मानने की चीज है ही नहीं। परमात्मा को जेसि ताईं तूं ॼाणींदीअ न परमात्मा छा आहे, जिन महिल ॼाणींदीअ अंदर में तोखे छोजो अथी तुंहिंजे अंदरि आनंद इते ई थी। सत्य चित आनंद तूं ॿाहिरि थी ॻोल्हे, ॿाहिरि था ॻोल्हियो सभई, आनंद हिते थी, हिते। ऐं तव्हां भीड़ जीअं करे थी ऐं तव्हां उहे कयो था। ऐं मां इहो सभिनी खे चई छॾियां जिते भीड़ आहे घणी उते सत्य न मिलंदी, न मिलंदी। चाहे मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झो अॼु न सम्झो, चाहे जनम में सम्झंदव पोइ ख़बर पवंदव भीड़ में सत्य न मिलंदी। सत्य अकेले में मिलंदी। जेसि ताईं तूं अकेली न थिया, अकेलो न थियो आहे मर्द, तेसि ताईं सत्य न मिलंदी। परमात्मा जी ख़बर न पवंदे भीड़ कॾहिं बि सत्य। माण्हू
जो पैसो पैसे के कमाईंदो आहे तीअं भीड़ भीड़ खे हेॾा माण्हू हिते सत्य हूंदो वञ ऐं खाई आ धिका धर्म जा खाई आ जेसि ताईं तूं अकेली न थी आ भगवान जी त ख़बर न पवंदे इहा त लिखी वठजांइ अॼु ॾींहं ताईं कोई चई वञे कंहिं भीड़ में सत्य खे पातो आहे मां मञासि ऐं जंहिं बि सत्य खे पातो आहे अकेला थिया आहिनि गुरु नानक हुजे चाहे कबीर हुजे बुद्ध हुजे महावीर हुजे रविदास हुजे जगजीवन हुजे चाहे बुले शाह हुजे चाहे पलटू हुजे चाहे चरणदास हुजे ये खोड़ थी चुका आहिनि मां घणा नाला तव्हांखे चवां ॾाढा चाहे स्त्रियूं दया हुजे सहजो हुजे राबिया हुजे लल्ला हुजे ये स्त्रियूं बल्लीनाथ जिन पंहिंजे अंदर मां साक्षात्कार कयो ॿाहिरि जॾहिं जेसि ताईं तूं पंहिंजे अंदर में न वई आहे पंहिंजे अंदर में न विया ॿाहिरि पोइ अंदर में थोरी झलक मिलंदे पंहिंजी मां केरु आहियां हिन महिल त चवंदे मां हे आहियां टोपण आहियां टेऊं आहियां मुंहिंजो हे गोत्र आहे मुंहिंजी सरनेम आहे या आहे तुंहिंजी सरनेम अखियूं ॿूटे करे ॾिठो अथई तुंहिंजो आहे सरनेम कोई तूं आहे सही तुंहिंजो जेको नालो आहे उहो तोखे ॾिनो कया समाज ऐं माउ पीउ तोखे नालो ॾिनो आहे तूं उनखे सत्य सम्झी वेठो तूं नालो न आहे इहो त कमु हलाइण जे लाइ नालो कंहिंजो न रखंदासीं संसार कीअं हलंदो सभु चुपचाप टेलर हुजनि त कीअं ख़बर पवंदी न तूं अंदरि ॾिस तुंहिंजो नालो कान्हे कोई बि नालो कान्हे सभु हिकु चेतन आहे हिकु चेतन उहो ई सभु आहे उहो ई सभु आहे हिकु मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो सम्झिजो जेतिरा तव्हां माण्हू आहियो ओतिरा चेतननि आहिनि चेतन हिकु ई आहे शरीर अलॻि आहिनि उहो हिकु ई आहे ऐं आदि खां वठी हिकु ई आहे आदि खां भले माण्हू हिकु माण्हूअ जे हेठियों 800 लाशनि जी रख पई आहे एॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि करोड़े अरबे साल थी गुज़रिया आहिनि एॾा माण्हू मोया आहिनि उन्हनि किथे हिते मसाणा हुया त कॾहिं होॾे शहर हाणे उते मसाणा आहिनि हिते शहर आहिनि इहो हलंदो रहे थो हिकु तव्हां जेको बि हिकु माण्हू वेठो आहे 800 माण्हू ख़बर पियो त सॼे ॾींहं में माण्हू घणा पैदा था थियनि 3.5 लख माण्हू रोज़ पैदा थियनि था 3.5 लख चई हिकु सेकंड में 4 माण्हू तव्हां मोबाइल सभिनी खे अथव टच सदको वञा टच खे जेको बि ॾिसी सभु तव्हांखे मिलंदो इहे जेके पुराणनि जूं कथाऊं हाणे मां तव्हांखे चवां थो इहो खोल ऐं निकिरी ईंदी ईअं न त मां पंहिंजी थो हणायां पियो पुराणनि में लिखियल आहिनि इहे कथाऊं अहिड़ियूं अहिड़ियूं कथाऊं लिखियल आहिनि मां चवंदो हाणे सुठो पहिरियों सुठो न आहे ग़लति थियो आहे प्राय ग़लति थियो आहे अतीत में परमात्मा छा परमात्मा थी जॾहिं बि वर्तमान आहे हिन महिल हाणे जीअं मछलीअ में जल ई जल आहे तीअं तुंहिंजे इर्द गिर्द ऐं तुंहिंजे अंदरि परमात्मा ई आहे तव्हां परमात्मा कोई माण्हू था सम्झो छा भई वञी भाकी पाए त कोई हरणी कश्यप खे मारे ऐं पहलाजा खे बचाए इहो कोई परमात्मा आहे ई न ये सभु काल्पनिक कथाऊं आहिनि तव्हांखे मां हिकु हिकु कथा जी कढी ॾेखारींदोमांइ कपोल कल्पनाऊं तव्हां ईअं सम्झंदा आहियो ओॾो बाली ऐं सुगरी उन्हनि खे पुछ ऐं उन्हनि जूं ज़ालियूं ॼण हेमा मालिनी ऐं लॻी पई आहे कैटरीना कैफ उन्हनि खे पुछ ई कान्हे अरे बांदर आहे त बांदरी हुजणु खपे न उनजो पुछ किथे आहे जीअं चयो हनुमान रावण ॻी वियो हितां कन मां निकिरी अरे तुंहिंजो दिलि चवरायो ई कीअं थो भई तव्हां सत ईअं मञींदव पाण ॼाणजो पर हिते आया ॿ फेर खणी करे असां त पंहिंजी सत्य जी मुरली वॼाईंदासीं बाक़ी सभिनि जी पंहिंजी इच्छा आहे मां हिकु माण्हू बि हेॾो मां खणी वरितई अगरि कंहिं सहीअ खे सम्झो सचाईअ खे सम्झो मां सम्झंदो मुंहिंजो सत्संग साकार थियो भले भीड़ न सम्झे ऐं मां चवां थो भीड़ जो इहो ज्ञान आहे ई कान भीड़ खे खपे सिर्फ़ु पैसा
बस पैसा कोई ॿुधाए कीअं थींदा उते भीड़ लॻी पिया। अरे पैसा ये ठिकर, ये सॼा जन्म तूं ठिकर कमाया, मिलियो बि छा थियो? तुंहिंजा ठिकर कमाए थींदी छा? कंहिं बि कमाया आहिनि सिकंदर जहिड़ा पूरे विश्व ते राज करण वारा, उहे बि रोई विया, रोए पे। जेॾी महिल चइबो मूंखे 24 कलाक सिर्फ़ 24 कलाक मूंखे जिलायो, यानी जीआरियो, मां पंहिंजी माउ सां मिलां, जीअं असांजे हथ में ई आहे। पोइ चइबो छा थींदो, छा थियो? मां हेॾो कमायो, मूंखे मिलियो छा? हिकु इहो ई वरी आख़िरी में हिमत कई कि सॼे संसार खे चई त वञा, जे मां ईअं वञा थो तव्हां बि ईअं वेंदव, जे मुंहिंजा हथ ताबूत जे ॿाहिरि ख़ाली छॾिजो, जे ॾिसनि त माण्हुनि खे लॻे हेॾो हेॾो पूरी धरतीअ ते राज करण वारो बि ईअं थो वञे। अरे माण्हू जेॾी महिल ईंदो आहे कुझु आस खणी ईंदो आहे, मुठी ॿधल हूंदी आहे, ॿारु ॼमंदो आहे मुठी हीअं हूंदी आहे, ऐं मरंदो आहे मुठी खुली वेंदी आहे। मुठी बांध के आया, हाथ पसारे जाए, छा मिली? जेको मिलणो है उनखे पा, उहो छा आहे? उहो तुंहिंजो ई अंदर में थी, तुंहिंजो जीवन ही परमात्मा थी। जीवन जेको तूं जिए थी, जंहिं घर में आहे, जिते भी आहे, परमात्मा उते ही थी। पंहिंजे जीवन के पाए। माण्हू चवंदा आहिनि जीवन जो लक्ष्य छा आहे? उते उत्तर मिलंदो आहे भगवान के पाइण। अरे दार्शनिक अर्थ आहे, दार्शनिक अर्थ आहे, हिकदमि दार्शनिक। भगवान के पाए या भगवान के भाकी पायूं या कोई बीठो हुजे माण्हू कोई भगवान आहे ई न, कंहिंखे तूं पाईंदे? कोई भगवान कान्हे को। जीवन के पा, हे जेको जीवन असांजो हिन महिल वर्तमान में जीवन, इनके पा, इहो ई इते ही परमात्मा थी। इनके न पाते तोखे सिर्फ़ खपनि पैसा, पैसा, पैसा। मां पैसनि जे बि फेवर में आहियां। मां चवंदो आहियां ग़रीबी न हुजे, ग़रीबीअ में त नरक आहे। पैसा ज़रूरी आहिनि, बाक़ी एतिरा बि ज़रूरी न आहिनि जो भॻवान थी वञा। पैसा पाए, पैसा जेको पाए थो, जेको पैसनि खे पाए पाए व्यर्थता ॾिसंदो, व्यर्थता, हिन में थींदो छा? छा थींदो? या ईअं भी दान पुण्य ईअं करें, अज्ञान से किया हुआ शुभ कर्म भी अशुभ है, ज्ञान से किया हुआ अशुभ कर्म शुभ है, अज्ञान से किया हुआ शुभ कर्म भी अशुभ है। तू करें तो दान तो। ये एक चीन में राजा हु बोधि धर्म जो, बोधि धर्म असांजे हिंदुस्तान जो, पर हिते हिंदुस्तान न सम्झो। बोधि धर्म के इन्हनि पंडितनि, इन्हनि टिकाणे वारनि, इन्हनि मंदिरनि वारनि बोधि धर्म के भॼाए कढियो। अॼु तव्हां अतीत में पोइते वञी करे ॾिसो, सचो ज्ञान बुद्ध जो हुयो, जेको चए पियो, जेको तव्हां हाणे ॿुधो था, परमात्मा कोई मूर्तिअ में न आहे, कंहिं मंदिर टिकाणे में न आहे, परमात्मा तो में आहे। ते सभु मिली करे ऐं बोधि धर्म खे हितां कढियऊं, हितां बोधि धर्म जो ॿिज ई नाश करे छॾियऊं, हितां कढी हली विया वञी काॾे? पूरी एशिया में। अॼु एशिया में सभ खां वधि में वधि जापान, जेको बुद्ध धर्म जो पूरो अनुयायी। अॼु जापान जेतिरो सरल, सच्चो, ईमानदार, पूरे विश्व में पहिरियों नंबर जापान। ऐं बुद्ध जो ज्ञान, हितां जो बुद्ध, असांजो इंडिया जो बुद्ध न सम्झो माण्हू न उनखे। पाठन पूजन में ई लॻा रहिया, जीअं पंडित चवनि पिया तीअं कनि पिया। बहुत जीवंत जे साम्हूं, कंहिं सतगुरु जे साम्हूं माण्हू न ईंदो, मूर्तियुनि जी पूॼा कंदो। मूर्तियुनि जो त उहो मालिक आहे, जीअं वणेसि तीअं करे, जेॾी महिल चाहे पट बन, जेॾी महिल चाहे सुम्हारेसि, जेॾी महिल चाहे सनानु कराए, जेॾी महिल चाहे खाराए। मालिक तूं आहे की न भॻवान? तुझे जीअं वणे तीअं कर। घर में अथव तव्हांखे ठाकुर, सनानु कराइसि, न कराइसि, फ्रेश कराइसि, न कराइसि, खाराइसि, बसि जीअं वणे तीअं करेसि। तूं हुनजी मालिक आहे। कंहिं सतगुरु जे साम्हूं
अचण में भउ थींदो माण्हूअ खे। हो जो चए ये पैसा कुछ भी कहे भॼ तो असांखे खपनि पैसा भॼी वेंदे। माखां तो खोड़ माण्हू अखियूं चोराईंदा आहिनि वञो वञो मुंहिंजो मतिलबु छा अथव जीअं तव्हांखे वणे तीअं कयो। पर सचाई थी जेको हे दिलि सां लॻई तो कजाए बाक़ी तव्हांजी मर्ज़ी अथव। कोई परमात्मा अंदरनि मंदरनि में न परमात्मा पहिरियों त तुमे थी। ये गीत ई मां इन करे कढियो ये गुरु नानक जी वाणी। गुरु नानक जी वाणी जप साहिब में हेॾो वॾो 40-38 पोड़ियूं जप साहिब जूं तूं हुन में 2-3 अखर अगरि खणे मां चवां जीवन सुधरी वञे। गुरु नानक त हेॾो ॿुधाए छॾियो। पहिरीं पोड़ी जे कोई सम्झे गुरु नानक जी पहिरीं पोड़ी अंधविश्वास खां परे थी वञे। छाजी सतनारायण जी कथा छाजी आहे, शिव जी कथा छाजी आहे, सभु अंधविश्वास। महालक्ष्मी जी कथा, तीजड़ीअ जी कथा, तव्हांखे शर्म नथो अचे पिया तीजड़ी ईअं था कयो पिया। मां ॾिसां थो पियो वञी करे कोई स्त्री जे कच्छ में सॼो साल माण्हू सुम्ही पियो। कॾहिं तोखे तर्क न आई आहे? कॾहिं ईअं थियो आहे? अॼु ॾींहुं ते थियो आहे। चाहे राम छॾियो हूंदो, कृष्ण चोलो छॾियो हूंदो, बुद्ध छॾियो हूंदो, महाराज ॿिए ॾींहं ते वञी विझी ईंदासीं। कोई विहारींदो आहे? सॼो साल हुनजो मुड़ुसु पियो आहे, वरी ॿी तीजड़ी आई, वरी अलाए छा कीअं मुड़ुसु थी वई कथा आहे। अरे केॾी महिल सोच तॾहिं त सम्झंदी ईअं सम्झंदी ई कान। केॾियूं कथाऊं तव्हां इहे जेके कयो था थोरो तव्हांखे ॿुधाइण वारा बि कोई कान्हे न। जे तव्हां इहे सम्झंदव त चवंदव सॼो अंधविश्वास। काई विस्पति जी कथा आहे, काई छंछर जी कथा आहे, काई सूमर जी। हाणे सूमर जी कथा में तव्हां इहे शिव जी कथा में अगरि ईअं मिटियुनि सां ॿार निकिता मिटी शरीर मां मिटी निकिरंदी केतिरी ज़री एॾी वॾी 15-16 साल सनानु न कयो छा कहिड़ी चवनि थियूं किथे भउ थींदो तव्हांखे। ऐं वरी गणेश भॻवानु 65 करोड़ देवताउनि सां लड़ाई कई अथई ऐं उहो सनानु थी करे माता पार्वती। तव्हांखे लॻे थो सही 65 करोड़ बीहंदा किथे माण्हू? हिते 65 करोड़ पूरी एमपीअ में जॾहिं वञी बीहनि तॾहिं वञी उहो ॿार विढ़े। पूरी एमपी 65 करोड़। मुंहिंजी मां कथाऊं ॿुधंदो आहियां भाई छबस चवंदा आहियां शाबस तव्हांखे जेके इहे कथाऊं ॿुधी करे उनखे सत्य मञो था परमात्मा खां वंचित थी वेंदव। परमात्मा कोई व्यक्ति आहे ई न, परमात्मा सभु आहे। मां चवां तुंहिंजो घर ई पर मंदिर आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि सभिनी खे चई छॾियां पहिरियों जा ज्ञान छॾिजो। मां हिन करे थो चवां मां ॾिठा आहिनि हिकिड़ा मिल वारा हुया 3 भाउर हुया। जंहिं महिल मकान ठारायूं अंदरि हिकिड़ो वॾो मंदरु ठारायूं पूजा कंदासीं। हाणे पूजा कंदासीं जिते मंदरु हूंदा इहो ॿाहिरों माण्हू मथा टेकींदो थी राति जो उन मंदर खां निकिरंदो मां गारंटी ॾियांव उते माण्हूअ खे भउ थींदो। उहा ॻाल्हि थी कोई जिन भूत न हूंदो आहे उन जे घर में कोई नाड़ो बाड़ो टंगियल हूंदो कंहिं बतून जो वो राति जो आयो भाई अंदरि राति जो आयो राति जो देरि सां उहो नाड़ो को भॻवान जे साम्हूं हीअं पियो थिए उते ई बेहोश थियो। सभु पाड़े वारा छा थियो की असांजे मंदर में कुझु आहे। हाणे उहो करोड़नि जो मकान लखनि में बि नथो खपे। तव्हां मंदर था कयो ठारायूं अॼु करोड़नि जो हिन महिल हालति उन्हनि जी ख़राब थी चुकी आहे। मंदर मिल में ॾाढो घाटो पइजी वियो आहे पर मकान विकिणनि था मकान कोई वठेनि कान थो पियो। हे मंदरु थियो असांजे मथां भला थी। मां ॾिसी करे उनजी हालति उनजा ॿार परेशान आहिनि। पूरा ठारायो छो था? माण्हू कोई बि मकान वठंदे ॾिसंदे मंदरु आहे ॿाहिरों मथो टेकींदे अंदरों भउ सभिनी। मां सचाई चवां घर तुंहिंजो घर मंदरु आहे। तूं पंहिंजे घर खे मंदरु ठाह। तुंहिंजी पूजा चाहे तुंहिंजो दुकान मां दुकान थी इहो तुंहिंजो मंदरु थी। सुबुह जो वञी त ईअं वञ मां मंदर ते थो वञा पर माण्हू घुमण हीअं वेंदो आहे दुकान ते मरियल बोझ थो पएसि मरियल। हाणे मंदर ते वञ असली उते दुकान ते
उहा तूं जेकी दुकानदारी करे तुंहिंजी पूजा आहे। हे मायूं जेको रोटी पाणियूं कयो थी तव्हांजी पूजा आहे। तव्हां कयो दिलि सां कयो, पहिरियों खां वधीक कयो। मां त चवां पहिरियों खां वधीक कयो। माई न अचे त न अचे, हिते माई नथी अचे, सुर हली थो वञे। माई चए पई तुमको जो ना देखूं मेरा दिल घबराता। मां शाबस, दिल तो घबरावई, माई नथी अचे। अरे माई न अचे त न अचे, असांजो घर मंदिर आहे, असां पाण ई कंदासीं। मन जो न अचे नौकर, पाण ई दुकान जी सफ़ाई कर। तुंहिंजो महादेव आहे, तुंहिंजो असली मंदिर आहे इहो, दुकान मंदिर थी। तूं जेको दुकान हलाए थो सचमुच इहा तुंहिंजी पूजा थी। ऐं हीअ ज़ाइफ़ुनि जी पूजा। तव्हां जेको कमु कयो था, इहे लोटो खणी करे कंहिं वण वण ते चाढ़ण न वञ। असली घर थी तुंहिंजो। पंहिंजी ससु खे प्यार सां, वीचारी ॿुढड़ी हुजे, खाराइसि। मां चवां असली शिव जी पूजा थी। असली शिव इहो आहे, हो शिव न, हे शिव। कीअं शिव आहे त तूं आहीं, इहो शिव वियो त शव आहे तूं शव। शिव सभिनी में आहे, इहो न आहे। ऐं प्रेम बि असांजो शिव सां आहे। ज़ाल मुड़ुस खे प्यार करे थी, मुड़ुस ज़ाल सां प्यार करे थो, पुटु माउ सां। हिन में शिव आहे। ऐं इहो शिव निकिरी थो वञे त शव खे ईअं भागी त पाईसि, पोइ चवंदा आहिनि परे थी जाए, हाणे हे शव आहे। अरे सम्झ, इहो ई शिव थी, जीतो जागतो शिव। हे मलुकदास जो आख़िरी सलोक चई करे तंहिंखां पोइ सत्संग जी समाप्ति। हे मलुकदास छा थो चए, जित जित देखो आत्मा तित तित सालिगिरां। जित जित देखो आत्मा तित तित सालिगिरां। बोलन हारा पूजिए पत्थर से क्या, बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम। सब बाजे हृदय बजे प्रेम पखावजता। मंदिर ढूंढत को फिरे मिलो बजावन करिए पखावज प्रेम का हृदय बजावोता। मन नचावे मगन फिरे इसका महता अपार। जो तेरे घट प्रेम है कह कहना सुना। अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव। एड़ो माला फिरऊं न कर फिरऊं जेवा कहूँ नरा। मेरा सिमरन हरि करे मैं पाया बिसरा। अगर इन सलोकन के हिकड़न की कोई समझे तो भगवान एकदम खबर पवंदे त काथे आहे। जेसि ताईं न सम्झिया ईअं समाज ऐं संसार जे हिसाब सां हलंदी तो इहो ई थी बस भगवान थी त काथे आकाश में, काथे मंदिर में, कंहिं तीर्थ में तूं हेॾे नरसंदी हेॾे बि नरसंदी। ये ते ख़बर पवंदे तो तूं वाकई बिल्कुलु पंहिंजो घर मंदिर सम्झंदी। ॿियो मंदिर न ठाराई, दुकान ते बि मंदिर न, दुकान ते तूं पंहिंजो कमु कर न, या तुंहिंजी शेवा आहे। ये मंदिर में वो माण्हू बीठो अथसि ग्राहक, ईअं वेठो थो ॿारे अगरबत्ती, वो चएसि थो यार खंडु ॾे, मुंहिंजो दुकान महिमान वेठो आहे घर, ईअं थो करेसि। अंधो आहे, ॾिसे नथो, मां पूॼा थो कयां, धोखोड़ीअ जी पूॼा थी आहे। हुनखे ॾेसि, उहो खंडु खणी बीठो आहे, हुन महिमान, हुनखे भॻवानु नथो ॾिसी, ऐं तूं ठाकुरनि खे बि तूं मञी न पाईंदे, कॾहिं बि तरक़ी न पाईंदे, कॾहिं बि मां चाहियां थो वाधारो बि न थींदो। असली भॻवानु
हिते अथव, जाते काथे अथव, तूं जिते आहीं उन में ई आहीं। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा के नमस्कार। ओम शांति शांति।